अस्सलाम वालेकुम भाऊ लीमा। वालेकुम सलाम सालू। जे अजाई बकवास करण आयो ही तो पो पेर ड्रा, जेकर कुर्ब जी कचहरी करी तो पो भली वे। कचहरियूं बाबा, कुर्ब जूं कचहरियूं थींदियूं, ऐं ज़रूरी कम सां बि आयो आहियां। जे जरूरी कम सां आयो आहीं तो पो जरूरी कम बुधा वे। मटा सटा लाइ आयो आहियां, मटा सटा लाइ। जेकॾहिं तुंहिंजी दिलि वारो खाधो न त पोइ सौदो बि थी वेंदो। हे मोकंदो तई दाफ न ॾे कन न ॾे। हाणे ॿुधी पियो न लीमा, तो त चयो त कुर्ब जूं कचहरियूं थींदियूं, पर हिते त लख लानत पई थी वसे। अरे यार सालू तूने निभागी जी गाल ही न कर। हिन मामा फाथो आया हिन आज़ार कयो मुझे लाए। ओ इहा ई मूंखे तुंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधणी हुई। तूं हिन मां फाथो आहीं, मां हुन मां फाथो आहियां। लॻे थो त सौदो थी वेंदो। मुआ दाफ न। ॻाल्हि छा आहे जो मुआरी ज़ाल तोखे ॾिसी बिर थी वई आ? असुल में सुबुह जो कचहरी करे वियोसि तुम्हारी माईअ सां। इहा ॻाल्हि कहिड़ी थो करी कमीना? मां बॾी ते थो वञा त तूं मुआरी माई सां कचहरी थो करी? मियां लीमा हरू भरू होश न विञा। हे तुंहिंजे लाइ घाटे वारो सौदो न आहे। हरू भरू तो बिर थी मुंहिंजे मथां। सौदो? कहिड़ो सौदो ॿुधा न? हाथण काहे वञाई रिढ ॾे। अञा इन खां वधीक मां तोखे बंदूक हणां? हाथण मां काॾे कंदुसि? में हई ठगी हुजे हा त पोइ मां तोखे रिढ हथ करे ॾियां हा। भला छॾ हाथण खे, मां तोखे पाण वारी ढागी थो ॾियां। रिढ ते सौदो क़बूल अथई? ऐं रिढ ते गऊं मिले त पोइ बाक़ी मूंखे छा खपे? मुआ ओ पाण वारी ज़ाल जी ॻाल्हि तो करे ऐं मूंखे रिढ तो चए। सम्झे छो न तो निभागा? हा बचुलनि खे बंदूक लॻे रणुनि जो सौदो करण आयो आ। मूं चयो ठगी ते रिढ काईंदो। तो पाण त चयो त मां पंहिंजी ज़ाल मां बेज़ार आहियां। निकिर हितां, मां चवां थो निकिर। वञा ताकड़ न आहे। भली तूं सां सतीअ में सोचे वठ। माई बचुल तूं बि सोचे वठ। हिन खां जेकॾहिं तलाक वठी थी त मां तोसां निकाह करण लाइ तयारु आहियां। अञा बीठो आहीं? हा निकिरी नथो? जे तलाक जो नालो वठंदे न क्योंकि हर बंदूक ठोकी तो साईं। बीह ताकड़ न कर। वरी ईंदो सां सोचे वठो। वरी मुड़ी नथो? हा बचुल वरी ईंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।